ताज तो ॾिसी रहिया आहियो महबूब न्यूज़ नेटवर्क। हाज़िर आहिनि हिन वक़्त जो ख़ासि ख़बरूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अपोज़िशन अॻुवान शहबाज शरीफ़ विच में टेलीफोन ते राब्तो थियो आहे। टेलीफोन ते कयल ॻाल्हि ॿोल दौरान ॿिन्ही अॻुवाणनि गॾियल मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं कयूं ऐं इलेक्शन कमीशन जे मेंबरनि जे मुक़ररी वारे मामले ते पिणु ॻाल्हि ॿोल कई। वाज़े रहे त पीपुल्स पार्टी जे PDM मां निकिरी वञण खां पोइ ॿिन्ही पार्टियुनि विच में लाॻापा चिताइण वारा थी विया हुआ, पर शहबाज शरीफ़ कुझु ॾींहं अॻु कराची जे दौरे दौरान पीपुल्स पार्टी खे हिकु सियासी हक़ीक़त करार ॾिनो हो। प्यारो स्टेशन भरिसां पुलिस स्टेशन रखण हेठि पाट शरीफ़ जे हद में ॻोठ मिठी वाण जे गर्ल्स प्राइमरी स्कूल मां पाणी वारो मोटर चोरी थी वियो आहे। पाट लिंक रोड ते क़ाइम क़दीमी ॻोठ मिठी वाण जे गर्ल्स गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मां 12,000 रुपयनि जी मालियत जो पाणी कढण वारो मोटर ऐं पंप चोर आसानी सां चोरी करे फरार थी विया। आख़िरी इतलाहनि ताईं चोरी वारदात जी NC दाख़िल न थी सघी आहे। बुलड़ी शाह भरिसां प्राइमरी स्कूल जे कमरनि में बरसाती पाणी बीह रहियो आहे, जंहिं सबबि तदरीसी अमल मुतासिर थियण लॻो आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बूहाली जो शिकार हुजण करे मासूम शागिर्दनि ऐं उस्तादनि जूं हयातियूं दाव ते लॻल आहिनि। स्कूल जी छित कमज़ोर हुजण करे बरसात में टिमण शुरू थी, जंहिं करे स्कूली कमरनि में पाणी भरिजी वियो आहे। इमारत जे भितियुनि में तार पइजी विया आहिनि। स्कूली इमारत ज़बूहाल हुजण ऐं कमरनि में बरसाती पाणी दाख़िल थियण करे शागिर्द ॿाहिरि पट ते वेही तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि मुतालबो कयो त स्कूल जी इमारत ते मरम्मत कराए उस्तादनि खे ऐं ॿारनि जूं दाव ते लॻल ज़िंदगियूं बचायूं वञनि। हुकूमत जी महांगाई कंट्रोल करण वारनि क़दमनि बावजूदि सॼे मुल्क में महांगाई मुसलसल वधी रही आहे। इदारा शुमारियात पारां महांगाई बाबति हफ़्तेवार रिपोर्ट जारी करे छॾी, जंहिं में ॼाणायो वियो आहे त हलंदड़ हफ़्ते महांगाई जी शरह में 0.67% इज़ाफ़ो कयो वियो आहे। अंगनि अखरनि मूजिबि हलंदड़ हफ़्ते खंड, अटो, मुर्गी, घी समेत 17 शयुनि जी क़ीमतुनि में वाधि थी वई आहे। बदीन अमेज़ ऑटोज़ पारां होंडा CD जो नओं मॉडल 2022 जे ट्रेनिंग ॾियण लाइ जेमखाना हाल में हिकु ॾींहुं वारी ट्रेनिंग कराई वई, जंहिं में ज़िले बदीन जे मिस्त्रियुनि शिरकत कई। हैदराबाद खां आयल टीम पारां मिस्त्रियुनि खे ॿुधायो वियो त 2022 होंडा CD मॉडल जे इंजन समेत 101 पुर्ज़नि जी तब्दीली कई वई आहे, जंहिं सां होंडा CD नओं मॉडल पहिरियां खां वधीक बहितर कयो वियो आहे, जीअं सार्फ़िन खे वधीक सहूलियत ॾेई सघिजे। ट्रेनिंग दौरान होंडा CD मोटरसाइकिल समेत पार्ट्स पिणु मिस्त्रियुनि खे ॾेखारिया विया। उन मौक़े ते हैदराबाद खां आयल रीजनल मैनेजर इरफान रसूल, एरिया आदिल मेमण ऐं मदनी कुरैशी गॾु हुआ। नाज़रीन, ही हुई उन वक़्त ताईं जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा असांजो YouTube चैनल महबूब न्यूज़ नेटवर्क।